रानीपुर हफ़्त ज़बान शाइर हज़रत सचल सरमद के उर्स के इफ्तिताह बाद सिंध के अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह सूबाई वज़ीर फयाज़ भट्ट मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे जेका अमन जो पैगाम ॾिए थी, जंहिंजी शाइरी में शरीयत तरीक़त ऐं अमन जो पैगाम आहे। पीपल्स पार्टी रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि। मुंहिंजे वॾ वज़ारत के दौर में सचल सरमद जा तरक़ियाती कम घणे भाङे मुकमिल थी चुका आहिनि। हाणे भी सैयद मुराद अली शाह के चऊं था त जल्द तरक़ियाती कम कराया वञनि। हुन वधीक चयो त पीटीआई हुकूमत अवाम के महांगाई के समुंड में उछलाए छॾियो हुयो। हुकूमत वञण खां पोइ इमरान खान जा साथी रियासती इदारनि ख़िलाफ़ अजाई वावेला करे रहिया आहिनि। आसिफ अली ज़रदारी पंहिंजे इत्यादनि सां गॾिजी इमरान हुकूमत के घर बीड़ो करे छॾियो आहे। इमरान खान कूड़ा खत ॾेखारे इमरान खान हमदर्दियूं वठण जी कोशिश कई आहे, जेको कूड़ पकड़जी चुको आहे। इमरान हाणे दाऊं करे रहियो आहे त मुझे क्यों निकाला। मुझो ॾोह कहिड़ो आहे, नई हुकूमत पंहिंजे इत्यादनि सां गॾिजी जल्द काबीना जोड़ी रही आहे ऐं अवाम जे ॾुखनि जो हज़ालो कंदी। इमरान हुकूमत में महांगाई चोट चढ़ियल हुई। MQM ऐं पीपल्स पार्टी माज़ी में भी इतिहादी रहिया आहियूं। हाणे भी MQM सां सुठा तालुकात आहिनि। सूबे सतह ते MQM सां इताद थियणु सिंध जे मुफ़ाद में आहे। हुन मौक़े ते सूबाई वज़ीर फयाज़ भट्ट मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त औकाफ़ खातो पंहिंजे कमनि मुकमिल ध्यानु ॾेई रहियो आहे। दरगाह सचल सरमद जो मक़बरो ज़बून हाल आहे ऐं दरगाह जे रहियल कमनि बाबति सिंध जे वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वेंदी। जल्द दरगाह जा तरक़ियाती कम कराया वेंदा। तो वो रंग लाई किसी हद तक, वो चला गया। अब वो पहले जैसे कुछ लोग कहते थे मुझे क्यों निकाला, वो एक कह रहा है कि क्यों निकाला। भाई तुम्हारे अफाल ने तुम्हारे कारकर्दगी ने तुम्हें निकाला है, हमने क्या निकाला है, अवाम ने निकाला है। तो जनाब उम्मीद करते हैं कि ये जो प्रेजेंट गवर्नमेंट है इनको बहुत ही चैलेंजेस है जी। भाई सच की बड़ी चैलेंज है। एक बड़ा सवाल किया है तो उसका जवाब